सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन मोहम्मद मुस्तफा मदनी नबी नूरुल हुदा है मोहम्मद मुस्तफा मदनी नबी नूरुल हुदा है इमामुल आलमिया है इमामुल अंबिया है इमामुल आलमिया है इमामुल अंबिया है खुदा खल्क़ो सजी दुनिया सदो जिन सारे जानिब ले खुदा खल्क़ो सजी दुनिया सदो जिन सारे जानिब ले जिन सारे जानिब ले हबीबे किबरिया खाते थियो अर्ज़ो समा है हबीबे किबरिया खाते थियो अर्ज़ो समा है इमामुल आलमिया है इमामुल अंबिया है खुदा जे खल्क़ सारिया में मोहम्मद बेमिसाल है खुदा जे खल्क़ में सारी मोहम्मद बेमिसाल है मोहम्मद बेमिसाल है उन्हीअ जहिड़ो दरियकता न ख़ल्क़ो ॿियो खुदा है उन्हीअ जहिड़ो दरियकता न ख़ल्क़ो ॿियो खुदा है इमामुल आलमिया है इमामुल अंबिया है खुदा या मीर मदनी जो पसा दीदार जल्दी को खुदा या मीर मदनी जो पसा
दीदार जल्दी को, दीदार जल्दी को, यहाँ मुझी सदा है, यहाँ मुझी दुआ है, यहाँ मुझी सदा है, यहाँ मुझी दुआ है। मोहम्मद मुस्तफा मदनी नबी नूरुल हुदा आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मदाहे मुस्तफ़ा सगद ऐं तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम। नाज़रीन, हैदराबाद जो पहिरियों एपिसोड ख़त्म थी चुको आहे ऐं हैदराबाद जो ॿियों एपिसोड थी रहियो आहे। ॾिसूं था केरु पास ईंदो ऐं केरु फेल। बिल्कुलु फौज़िया, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे ऐं कम जी ॻाल्हि इहा आहे त अॼु 6 ॼणा असां खां मोकिलाईंदा ऐं हाणे उहे अलाए केरु आहिनि जेके असां खां मोकिलाए वेंदा ऐं 4 ख़ुशनसीब जेके असां सां गॾु हूंदा ऐं अॻिले राउंड में असांजो साथ ॾींदा। 6 ॼणनि खां पाण मोकिलाईंदासीं। उन खां पोइ नवाबशाह जो शहर आहे उनखे बि पाण कवर कंदासीं। ऑडिशन उन्हनि जा बि पाण वठी आयासीं, उन्हनि खे ॿुधंदासीं। उन खां पोइ वरी सखर जो शहर आहे, उन्हनि खे बि पाण ॿुधंदासीं। रूह परवर महफ़िल आहे ऐं जीअं पाण कल्ह जोश ऐं जज़्बे सां हुयासीं, जीअं कल्ह पाण में हिमत हुई, जीअं कल्ह पाण हिकिड़ो पुरकेफ़ हिकिड़ो मिज़ाज ठाहियो होसीं, अॼु बि उन ई मिज़ाज सां, अॼु बि उन ई बूट सां, अॼु बि उन ई तवानाई सां पाण पहुतल आहियूं। ऐं मिठे मुर्सल जी जेका तारीफ़ थिए थी, जेका सना थिए थी, सचपच इहा ॻाल्हि आहे त को बि असांखे थकु महसूसु कोन थो थिए। ऐं जीअं जीअं ॿुधूं था तीअं तीअं तवानाई बहाल थिए थी, तीअं तीअं फ़रहत मिले थी, तीअं तीअं सुकून मिले थो। ईअं जीअं ज़ख़्मीअ खे खून मिले थो, ईअं असांखे सुकून मिले थो। ऐं इरशाद जागीरानी मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं मूंसां गॾु जज साहिबान जेकी गॾु आहिनि, जेकी हिन वक़्तु राया ॾींदा, पंहिंजा कमेंट्स ॾींदा ऐं केरु पास थींदो, जीअं तव्हां ॻाल्हि कई, केरु पास थींदो केरु फेल थींदो, सभु ॻाल्हि आहे नसीब जी। हाणे ॾिसूं त केरु कंहिंजो नसीब केतिरो सुठो थिए थो। पर पोइ बि असां फौज़िया वरी हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं, सभई नात ख़्वान ॾाढा सुठा आहिनि, सभिनी जो लहजो ॾाढो मिठो आहे ऐं सभिनी जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे। को बि मायूस न थिए त मां शायदि सुठो न आहियां, इन जे करे फेल थी वियो आहियां। छा हे करिणो असांखे त 4 माण्हू असांखे सिलेक्ट करणा आहिनि। 10 ई माण्हू बहितर हूंदा, 10 खे सिलेक्ट कंदासीं त पोइ प्रोग्राम जी जेका तरतीब आहे उहा सुठे नमूने सां असां न हलाए सघंदासीं। जेको प्रोग्राम जो असां फॉर्मेट ठाहियो आहे उहो इहो आहे त 4 ॼणा असांखे खणणा आहिनि हाणे ऐं 6 ॼणनि खां पाण मोकिलाईंदासीं। सो मज़हर हुसैन साहिबु असां सां गॾु आहे, मखणो फ़क़ीर गॾु आहे। असां नात ख़्वाननि खे ॿुधंदासीं ऐं उन्हनि जो आवाज़, उन्हनि जो अंदाज़, उन्हनि जो जेको लहजो आहे, उन्हनि जो जेको तलफ़ुज़ आहे ऐं जेका नातिया कलाम जेका उन्हनि जी चूंड आहे, उन मुताबिक़ असां पंहिंजा रिमार्क्स ॾींदासीं। सो हाणे प्रोग्राम तव्हांजे हवाले आहे। तव्हां ॿुधायो सभ खां पहिरियां कंहिंखे था घुरायो? जी बिल्कुलु, सभ खां पहिरियां बुरहान सां गुज़ारिश कंदसि त हो अचे ऐं कलाम पेश कयो। छो था दर दर तबीबन ॾे मूंखे खणो, छो था दर दर तबीबन ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो, घुमाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ, मुझे दर्दन जी बि का दवा कान आ, मुखे मदनिया जे दर ते पुॼाए अचो, मुखे उम्मीद अल्लाह में
कंदो रब धणी मुखे उम्मीद अल्लाह में आखणी हो मां मदीने देवी दुस कंदो रब धणी जे के हिन साल माण्हू मदीने वञ जेके हिन साल माण्हू मदीने वञ तिन में मुंहिंजो बि नालो लिखाए अचो। माशाल्लाह जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जज़ीज़ ऐं तव्हांजे कमेंट्स। बुरहान ॾाढो सुठो सुहिणो अंदाज़ मूं सम्झो पिए त ॿियो ॾींहुं जॾहिं थींदो त ॾाढो थकल हूंदे ऐं कमकार ज़माने में माण्हू खे तमामु घणा हूंदा आहिनि पर उहा ई एनर्जी ऐं उहा ई चुस्ती ऐं अंदाज़ तुंहिंजो उहो ई आहे। मूं सोचियो पिए त कुझु नओं मटाए करे ईंदे पर कॾहिं कॾहिं ॾिसो न के जॾहिं बि नात ख़्वान हूंदा आहिनि ॿी जॾहिं नात पढ़ंदा आहिनि त लॻे त का ॿी आहे मूंखे अलाए छो लॻे थो त ॼण मां उहा साॻी नात ॿुधां थो पियो तिर्ज़ शायदि मट बि आहे पर अलाए छो तुंहिंजो आवाज़ अंदाज़ मूंखे फील थो थिए ॼण साॻी नात मां ॿुधी आहे पर पोइ बि ॾाढो बहितरीनु आहे इन ॻाल्हि में को बि शक न आहे त तूं ॾाढो सुठो पढ़ी थो ऐं तुंहिंजो जेको लबो लहजो आहे ऐं जेको तुंहिंजो सुर आहे उन में हिकिड़ी पंहिंजी अलॻि कैफ़ियत अलॻि अंदाज़ आहे। आउं तोखे 8 मार्कूं मज़ो आयो अव्हां जी नात में। अव्हां नंढड़ी उमिरि में नौजवान थी करे एतिरी तव्हां महिनत करे ऐं नात ते उबूर हासिलु कयो आहे अव्हांखे मुबारक आहे। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 8 मार्कूं ॾियां थो। बुरहान साईं तव्हां माशाल्लाह हैदराबाद खां वठी एसि ताईं पंहिंजी परफॉर्मेंस खे निभायो आहे ऐं उहो स्टैंडर्ड बरक़रार रखियो आहे। इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त स्टैंडर्ड पंहिंजो हुनखे मेंटेन कयो वञे या बरक़रार रखियो वञे। तव्हां पोइ नात बि निहायत सुठी पढ़ी ऐं हिन नात में बि तव्हां पंहिंजे पाण खे निभायो आहे। कुझु लफ़्ज़नि जा कुझु ॿ टे ग़लतियूं आहिनि टोड़नि जो मसइलो जेके लफ़्ज़ खे टोड़बो आहे पर ओवरऑल तव्हां ॾाढो सुठो कयो आहे ऐं ॾाढे जज़्बे सां ऐं उन तहमुल सां नात पढ़ी आहे। नात जो असुल ख़ासा छा आहे तहमुल सोचे नात लॻे नात ऐं ॿियनि सिंफ़ुनि में इहो ई फ़र्क़ु आहे। मां तव्हांखे 8 मार्क्स थो ॾियां। माशाल्लाह बुरहान तमामु प्यारी आवाज़ आहे कीप इट अप। जी नाज़रीन सेकंड नात ख़ान सां गॾु मौजूद आहिनि ज़ैनुल आबिदीन हैदराबाद जी। वञी ॿिया दर पिञा आकाऊं जे आसरे ए बाहिन मुँह में घणा आका तो बिन के खेवणा केड़ा खणी केड़ा खणा नीन तो मुझो डरे कापिरी वाहर कजा आका दस खुदारा ही निजा कबर अंदर हामित जा अल्लाह परदेस जो पंद आपरे मैन वनी ब्या
दर पिन्या आकाओ अवांजे आसरे। माशाल्लाह माशाल्लाह। जी जजिस साहब। ज़ैनुल आबिदीन ॾाढो सुठो अदा ऐं जीअं मूं पहिरियां बि ज़िक्र कयो त रब करीम हर कंहिंखे पंहिंजो अंदाज़, हर कंहिंखे पंहिंजो आवाज़ ॾिनो आहे। तुंहिंजो दरवेशाणो सूफ़ियाणो अंदाज़ ऐं आवाज़ आहे, माना मस्तु मलंग आवाज़ आहे तुंहिंजो ऐं ख़ुश्क आवाज़ आहे माशाल्लाह, ऐं ॾाढे सुहिणे नमूने सां पढ़ी थो ऐं हिन आवाज़ जो जेको कैफ़ आहे न, ईअं थो लॻे ॼणो ॿ चारि गॾु तोसां आहिनि, ॼणो कोर्स में आहे कमु, ईअं फील थिए थो मूंखे, आहे ईअं कोन पर फील थिए थो तुंहिंजे आवाज़ मां। माना इहो आवाज़ु नातिया कलाम जे लाइ ॾाढो बहितरीनु आवाज़ु आहे, ॾाढो सुठो पढ़ींदो। मुंहिंजे तरफ़ां तोखे 7 मार्कूं आहिनि। आबिदीन साहब, अव्हांजी नात ॾाढी वणी वई। अल्लाह ताला अव्हांखे अञा तरक़ी अता फ़रमाए, कामयाबी नसीब करे। अव्हां पंहिंजी महिनत खे जारी सारी रखो, इंशाअल्लाह ताला हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु उहो थींदो जो कामयाबी क़दम अची वेंदी। मां तव्हांखे 6 मार्कूं ॾियां थो पियो। ज़ैनुल आबिदीन, अवां निहायत सुठी नात पढ़ी ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी अञा वधीक ख़ुशी आहे जो अवां सुराणे में पढ़ी आहे नात ऐं पंहिंजो निभायो आहे पंहिंजे पाण खे। अलाह साईं तव्हांखे वधाए, ख़ुशि रखे, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां तव्हां लाइ 6 मार्क्स आहिनि। अलाह ख़ुशि रखेव। आमीन माशाल्लाह। अल्लाह तव्हांखे सलामत रखे, कामयाबी ॾे। आमीन। जी त असां सां गॾु मौजूदु आहिनि रूही बानो हैदराबाद खां। जी रूही बानो। नबी सरवर आ ओ जंहिंजो रोज़ो जन्नत जो घर आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजो सोहणो नबी सरवर आ ओ जंहिंजो रोज़ो जन्नत जो घर आ। वरी यारनि सां ॾिस यारी गॾु अबू बकर ऐं उमर आ। ओ वरी यारनि सां ॾिस यारी गॾु अबू बकर ऐं उमर आ। जिते रहमत रोज़ वसे थी कायनात समूरी ॾिसे थी। ओ जिते रहमत रोज़ वसे थी कायनात समूरी ॾिसे थी। रहमत जो होई दर आ ओ जंहिंजो रोज़ो जन्नत जो घर आ। वरी यारनि सां ॾिस यारी ओ गॾु अबू बकर ऐं उमर आ। महबूब जाके मुरीद और गो कन रोज मदीने में ईद। महबूब जाके मुरीद कन रोज मदीने में ईद। दिलदार नबी दिल पर आ ओ जंहिंजो रोज़ो जन्नत जो घर आ। वरी यारनि सां गॾु यारी गॾु अबू बकर ऐं उमर आ। सुभान अल्लाह माशाल्लाह। रूही बानो तमामु प्यारो कलाम ॿुधायो असांखे और माशाल्लाह महिनत नज़र अचे थी पर फ़ैसिला जजिस ॿुधाईंदा। जी रूही बानो, बाबा मूंखे इहो ॿुधायो, को मसइलो आहे घर ॾे, को टेंशन आहे तव्हांखे, का परेशानी आहे? न सर। छो त जेका परफॉर्मेंस तव्हांजी असां हैदराबाद में ॾिठीसीं न, उहा परफॉर्मेंस हींअर असांजे साम्हूं न आहे। सची ॻाल्हि इहा आहे त मज़र साईं जीअं मूं शुरूआत में जीअं तव्हांजो
ज़िक्र ख़ैर तारीफ़ सां कयोसीं, तारीफ़ जे क़ाबिल आहियो तव्हां, तंहिंजे करे तारीफ़ कईसीं। पर हिन वक़्तु तव्हां घबरायल आहियो शायदि, मूंखे लॻे थो, ऐं तव्हांजी आवाज़ में हिकिड़ी अजीब ॾकणी अची वई आहे जेका पहिरियां न हुई। तव्हां हाणे ॾकी था पढ़ो, तव्हांजो आवाज़ु ॾके थो, मूंखे कॾहिं कॾहिं फील थिए पियो तव्हां पाण बि ॾको था। को मसइलो आहे शायदि, पर जेकॾहिं तव्हां अञा छो तव्हांखे टाइम ॾिनोसीं, पाण इलाही सारो तव्हांखे विहारियोसीं, तव्हांखे सम्झायोसीं त हीउ आराम वारो कमु आहे, हीउ प्यार वारो कमु आहे, हीउ सुकून वारो कमु आहे, ऐं ज़हन ते टेंशन न आहे रखणी। पाण खे टेंशन रखंदासीं त पोइ मसइलो ईअं न हूंदो जीअं पाण हाणे ॾिसूं था। ॾाढो सुठो तव्हां पढ़ो आहे, पर बहरहाल अॻिते अञा वधीक तव्हां सुठो पढ़ंदो। तव्हांजी हौसला अफ़ज़ाई असां कयूं था, तव्हांखे असां विञाइण नथा चाहियूं। ॾाढो सुठो पढ़ंदा आहियो तव्हां। हिन वक़्तु आउं तव्हांखे 7 मार्कूं ॾियां थो। बाबा रुहीबानो ॾाढी सुहिणी नात पढ़ी अथई। मां ॾाढो मुतमिन थियो आहियां तुंहिंजी नात मां, ऐं दुआ कयां थो अल्लाह ताला तोखे सुठो नात ख़ान बणाए। आमीन। तमामु सुठो नात ख़ान, ऐं पंहिंजी महिनत कंदा रहो। पर वाकई इर्शाद साहिब जी ॻाल्हि सही आहे त तव्हांजी आवाज़ में ॾकणी पैदा थी आहे, उहा इन जे करे थींदी आहे जो जेको घणो माण्हू सफ़र कंदो आहे या उजागो कंदो आहे, उन जे करे वाकई आवाज़ में ॾकणी थींदी आहे पैदा। इहो इन जे करे थियो आहे, बाक़ी तव्हांजो को बि कसूर न आहे। बहरहाल मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 7 मार्कूं ॾियां थो। बाबा रूही बानो, तव्हां गुज़िरियल परफॉर्मेंस खां इहा परफॉर्मेंस सुठी ॾिनी आहे। जेका पोइ परफॉर्मेंस हुई पहिरें राउंड जी हैदराबाद जो, तव्हां मूंखे हौसला जी बाबा, त इहे असांजा सभई हौसला तव्हां लाइ आहिनि, ऐं तव्हां सभई हिकु आहियो। ऐं हीउ नातिया मुक़ाबिलो त आहे, पर ही मौला जी मदा आहे, उन जी हाज़िरी आहे। अवां सभई अलाह जे बारगाह में, मोहम्मद पाक जी बारगाह में सभई अवां सिलेक्टेड आहियो। अवां सिलेक्टेड आहियो त हिते पहुता आहियो न। ही अवां भाग वारा आहियो जो नबी मुरसल जी महफ़िल में आया आहियो। अवां जहिड़ो भागवन थी कोन थो सघे के। ऐं पोइ परफॉर्मेंस खां अवां हिन भेरे ॾाढी सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे। थोरी ॾकणी आहे, पर ओवरऑल तव्हां कॉन्फिडेंस सां पढ़ियो आहे, तमामु सुठो पढ़ियो आहे। ऐं पोइ परफॉर्मेंस में तव्हांखे घटि मार्क्स मूं ॾिना, इहा परफॉर्मेंस तव्हां सुठी ॾिनी आहे, इन में तव्हां लाइ 7 मार्क्स आहिनि। माशाल्लाह। गॉड ब्लेस यू बाबा। रुहीबानो परेशान न थियो, इंशाल्लाह कुछ मेहनत को इंशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे ज़रूर कामयाब कंदो। ठीक है, बेस्ट ऑफ लक। जी नाज़रीन, त नेक्स्ट नात खां आहे हसान मोहम्मद यामीन। जी हसान मोहम्मद यामीन जी, बिस्मिल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भरया रसूल अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भरया रसूल अल्लाह। नाहे ताकत मुँह माली, सिघो वरया रसूल अल्लाह। तुंहिंजो बानो केलो तुंहिंजो बानो केलो सिवा तुंहिंजे न बियो मुंहिंजो। तुंहिंजो
अची वञे रात अज आका अची वञे रात अज आका मुझे घर आया रसूल अल्लाह झोली मुझी आहे खाली झोली भरया रसूल अल्लाह। माशाल्लाह जज़ाकल्लाह। जी इरशाद साहब। अदाब हसान मोहम्मद यामीन तू ज़बरदस्त नात गाना सची ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो तोसां मसइलो आहे त लैंग्वेज जो उहो मसइलो तोसां थींदो छो त तुंहिंजी ॿोली न आहे पर जेका तुंहिंजी प्रेज़ेंटेशन आहे जेको बॉडी लैंग्वेज आहे तुंहिंजी उहा कमाल जी आहे माना तूं हिकिड़ो पढ़ी बि थो ॿियो ॿुधाई बि थो इहा ॿई ख़ासियतूं घटि नथो खणनि माना झोली भर या रसूल त उते झोली भर या रसूल हिकिड़ी आजिज़ी आहे तुंहिंजी हिकिड़ी निवड़त आहे ऐं हिकिड़ो ॿाॾाइण जेको आहे न सॾु करणु इहो तो में आहे मतिलबु तुंहिंजी बॉडी लैंग्वेज ॾाढी ज़बरदस्त आहे हूअं तुंहिंजी लैंग्वेज में फॉल्ट आहे पर जेको तूं पढ़ी थो ऐं उहो मंज़र असांजे साम्हूं पेश करी थो असां बि उन में महव थी था वञूं असां बि उअं ई था थी वञूं इहा तो में हिकिड़ी ख़ासियत आहे सो ॾाढो सुठो नात ख़्वान आई ऐं सुरीलो बि आई ऐं माशाल्लाह आलाप अंदाज़ वरी मथे खणत वरी हेठि खणत बैलेंस करणु इहो तोखे ॾांहुं आहे आउं पंहिंजे तरफ़ां तोखे 7 मार्कूं ॾियां थो। साम साहब हालांकि हूँ त मां ईअं सम्झां थो तूं पहिरियों नंबर आहे पर ॿोली जे लिहाज़ सां अवां थोरो पोइ ते वञो था पिया ऐं जॾहिं तलफ़ुज़ अल्फाज़ सिंधी वारा क़ाबू में कया न इन्हनि ते तव्हां उबूर आंदो न मां सम्झां थो त इंशाअल्लाह ताला तव्हांजी वॾी कामयाबी थींदी 8 मार्क देते हसान यामीन अव्हां पंहिंजी जेका सुठी परफॉर्मेंस जी रिवायत आहे उनखे बरक़रार रखियो आहे हैदराबाद पोइ सखर वरी पोइ अॼु ॿिए राउंड में बि तव्हां ॾाढो सुठो परफॉर्म कयो आहे लफ़्ज़नि जो प्रॉब्लम वाक़ई आहे पर तव्हांजो कॉन्फिडेंस तव्हांजी अदायगी ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां पंहिंजो तव्हांजो जेको लहन आहे उहो निहायत हसीन ऐं मज़बूत आहे ऐं घणो ॻाल्हाए सघिजे थो पर हिन ॻाल्हि खे खुटाईंदे तव्हांखे मार्क्स था ॾियूं ऐं असांजी इहा गॾियल सलाह आहे सभिनी जी छो जो मुतफ़िक़ा तरीक़े सां कमु हले पियो 7 मार्क्स आहिनि जी नाज़रीन त ऐं हाणे असां सां गॾु मौजूदु आहिनि मोमल। जी मोमल। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह केर भला ॿियो कम ईंदो न वेले क़ब्र हशर में जंहिं वेले पिया ॿुॾंदा माण्हू पंहिंजे पंहिंजे पगर में केर भला ॿियो कम ईंदो न वेले क़ब्र हशर में जंहिं वेले पिया ॿुॾंदा माण्हू पंहिंजे पंहिंजे पगर में बेवाहन जा भर जला बेवाहन जा भर जला या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह
ताइफ जे मैदान अंदर उन फाथल हरणीअ वांगे उम्मत रोई राह निहार थी अॼु तोॾे तांगे ताइफ जे मैदान अंदर उन फाथल हरणीअ वांगे उम्मत रोई राह निहारे थी अॼु तोॾे तांगे बाहर बणिजी वर भला बाहर बणिजी वर भला या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह दिलबर तोखे पारत बेवाहन बेवसड़न जी हाजी मखणो चए हड़ उम्मत ऐं मोहजन बचड़न जी दिलबर तोखे पारत बेवाहन बेवसड़न जी हाजी मखणो चए हड़ उम्मत ऐं मोहजे बचड़न जी या सैयदी सल्ले अला या सैयदी सल्ले अला या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह तमामु प्यारो कलाम ॿुधायो मूमल असांखे पढ़ियल था जजिस तरफ़ जी मूमल ॾाढो सुहिणो अंदाज़ पर अॼु कुझु जॻहियुनि ते वॾी चालाकीअ सां साही वठी ऐं वरी तव्हां सुर खे मथे खणी विया आहियो पर इहो ॾाढो सुठो लॻो मूंखे ऐं महसूसु घटि माण्हुनि खे शायदि थियो हुजे पर मूंखे महसूसु थियो किथे किथे तव्हां पाज़ ॾेई करे साही वठी ऐं चोरीअ वॾो आलाप वरी मथे खणी विया आहियो पर ॾाढो सुठो लॻो ऐं ज़ाहिर आहे थकु पिया आहे ओजागो पिया आहे पहिरीं जेका परफॉर्मेंस आहे तव्हांजी उनखां वधीक वरी ॿी परफॉर्मेंस तव्हांजी हिकिड़ी त हैदराबाद में पाण ॾिसी आयासीं सो ज़रूरी नाहे त के आलाप कजनि ज़रूरी नाहे त के पलटा हणजनि ज़रूरी नाहे त के सुहिणे नमूने सां हेॾे होॾे करे माण्हू सुठी नात पढ़े कॾहिं कॾहिं के सादा आवाज़ सुहिणा लॻंदा आहिनि कंहिं शाइर जीअं चयो आहे न त सुहिणियुनि ॻाल्हियुनि साण दिलनि जा बार झका थी पवंदा आहिनि सुहिणियुनि ॻाल्हियुनि साण दिलनि जा बार झका थी पवंदा आहिनि ऐं कंहिंजे चपनि ते ईंदे ईंदे के ॿोल मिठा थी पवंदा आहिनि सो माशाल्लाह तव्हांजो अंदाज़ ॾाढो सादो आहे पर सुहिणो आहे आउं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्कूं ॾींदुसि अॼु मूमल अव्हांजो अंदाज़ आवाज़ तमामु ॾाढो पसंदि अची वियो पर थोरो मसइलो आहे जो चांवरनि जे करे तव्हांजे आवाज़ में थोरो फ़र्क़ु मूंखे लॻो ऐं ओजागो बि आहे थकावटूं बि हूंदियूं सफ़र बि आहे पर पोइ बि तव्हां महिनत भली करे आहियो मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 8 मार्कूं ॾियां थो महिरबानी सर मूमल तव्हां ॾाढी सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे ऐं जागीराणी साईं चयो त तव्हां पंहिंजो ट्रिक कई आहे सुर मथे करण लाइ पर उहा ट्रिक कान्हे का असल में जॾहिं माण्हू मथे मिसरा खणंदो आहे वॾनि सुरनि ते हुनखां पहिरीं साहु खणणो पवंदो आहे बिल्कुलु ईअं ई जीअं को एथलीट जंप हणंदो आहे वॾी जंप लाइ हुनखे 8, 10, 20 क़दम पोइ ते अचिणो पवंदो आहे पोइ हुनखां पोइ जंप हणंदो आहे ईअं ई जॾहिं मिसरा खणबी आहे मथनि सुरनि जी त हुनखां पहिरीं हुनखे पॉज़ ॾिबो आहे आस्ताई ऐं अंतरे जे विच में पॉज़ ईंदो आहे पोइ माण्हू मथे हिकदमि जंप कंदो आहे ॿी ॻाल्हि इहा मां सभिनी दोस्तनि सां मां शेयर कंदो हलां त मूमल खे ख़ुदा ख़ुशि रखे हिन जो आर्टिस्टिक जेको हिकिड़ी उहा आहे स्ट्रेंथ उहो हीअ आहे जो हिन 2 पारनि खां मानी कान खाधी आहे रुगो पढ़ण जे सिलसिले में त मां पढ़ंदुसि मां मानी न खाईंदुसि छो त मानी में आई थिंक चांवर हुआ त हुन चयो मां चांवर न खाईंदुसि
मूंखे पढ़णो आहे, मां रुॻी चांहि पी ऐं मां पंहिंजी परफॉर्मेंस ॾेई पोइ मानी खाईंदुसि। वाह वाह। गॉड ब्लेस यू। ही आर्टिस्टिक कमिटमेंट आहे जेको अलाह जी तरफ़ां जेके आर्टिस्ट पैदा थींदा आहिनि उहे बॉर्न हूंदा आहिनि, ज़मीन ते न ठहंदा आहिनि, त उन्हनि में इहा कमिटमेंट हूंदी आहे। अलाह साईं तव्हांजो हामी नासिर आहे, तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो आहे। पहिरीं परफॉर्मेंस खां तव्हांजी इहा परफॉर्मेंस सुठी हुई, पोएं राउंड Thank you, खां sir. इहा परफॉर्मेंस सुठी हुई ऐं मां तव्हांखे ॾिना आहिनि 8 मार्क्स। जी नाज़रीन, तमामु बहितरीन आवाज़ जा मालिक असां सां गॾु मौजूदु आहिनि फ़क़ीर तारिक हुसैनी साहब। साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हो जिते मुझा साईं रहा ओह त जबल तो ता घोर वञा हो जिते मुझा साईं रहा हो जिते मदीने वारा कर चतुआड़ा बागन में अला चतुआड़ा बागन में अला मिठड़ियो लातों लवन ओह त जबल तो ता घोर वञा हो जिते मुझा साईं रहा है जिते मुझा कर हो जिते मुझा साईं रहा। तारिक साहब हर भेरे जीअं साॻियो ई मुनफ़रिद यगानो स्टाइल तुंहिंजो ऐं माशाअल्लाह तोखे ॿुधण खां पोइ आउं सोचां पियो त जीअं न नातिया कलाम अरबीअ में, फ़ारसीअ में, उर्दू में तमामु घणो असां ॿुधो आहे, सिंधी नातिया कलाम घटि ॿुधो आहे। सभिनी असां जेकी ॾिसंदड़ आहिनि टीवी ते जेकी ॾिसनि था या असांजूं ॻाल्हियूं ॿुधनि था त साॻियूं साॻियूं नातूं वराए वराए पाण पढ़ंदा था रहूं, वराए वराए सभु साॻियुनि साॻियुनि नातुनि ते पाण जेको उमिरि गुज़ारे छॾी आहे। पर तव्हां हर भेरे जीअं आहे पुराणी नात पर असांजे लाइ उहा नई आहे, माना तव्हांजी सिलेक्शन बि हिकिड़ी ज़बरदस्त आहे। इन हवाले सां बि तव्हांखे जस हुजे। अंदाज़ त माशाअल्लाह तव्हांजो ज़बरदस्त आहे, जेतिरो ॻाल्हायूं ओतिरो घटि आहे। ऐं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 9 मार्कूं ॾींदुसि। तारिक साहब अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अव्हां असांखे सुर राणे में नात ॿुधाई आहे। अलाह ताला अव्हांखे शाल नात पढ़ण में वधीक उबूर अता फरमाए। अलाह ताला अव्हांखे कामयाबी कामरानी नसीब करे। मां अव्हांखे मार्कूं 9 ॾियां। जी मदर साहब। तारिक साईं अलाह साईं अव्हांखे आबाद रखे ऐं मूंखे इहो चवण ते बिल्कुलु बि को आर न आहे त गुज़िरियल परफॉर्मेंस खां इहा तव्हांजी परफॉर्मेंस सुठी हुई। मूं जेका तव्हांखे मोहबत वारी गुज़ारिश कई हुई लेकिन तव्हां सख़्ती न सम्झिजो, उहो बिल्कुलु छो जो तव्हांजी पिच आहे, तव्हांजो सुर आहे। ॾिसो हाणे तव्हां केॾी छिक कई आहे, बाक़ाइदा सॼो राणे खे घुमाए आया आहियो। जो साईं फ़क़ीर साईं पंहिंजे मखणे साईं बि बरमला चयो त साईं सुराणो तव्हां निहायत हसीन कयो आहे। त इहा तव्हांजी विथ आहे। अलाह साईं तव्हांखे इहो ॾाए ॾिनो आहे, हिन जो इस्तेमालु निहायत ज़रूरी आहे। अलाह साईं अव्हांखे आबाद रखे। मां तव्हांखे 7 मार्क्स थो ॾियां। ऐं असां सां गॾु हाणे मौजूदु आहिनि महक। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
मुझा साईं तुझी जुल्फन जो बरंग कारो आ मुझा साईं तुझी जुल्फन जो बरंग कारो आ सारे कुरान नजे हरफन सारे कुरान नजे हरफन जो बरंग कारो मुझा साईं तुझी जुल्फन जो बरंग कारो गिलाफ का बतलाह जो या हिजरे असवदी गिलाफ का बतलाह जो या हिजरे असवदी तुझे वारे जिकरे तिन जो बरंग कारो तुझे वारे जिकरे तिन जो बरंग कारो मुझा साईं तुझी जुल्फन जो बरंग कारो सो अमांजो जेको अंदाज़ आहे आउं भायां थो त उहो ॿुधण सां मन मतवालो थी सघे थो अंदरि उजालो थी सघे थो ऐं जेकॾहिं गौर सां ॿुधूं त नेण प्याला करे सघे थो अमांजो आवाज़ सो तव्हां पंहिंजी कैफ़ियत में ऐं चुपचापात में बल्कि पढ़ो त था पर तव्हांजी दिलि ख़ामोश आहे तव्हांजो रूह जेको आहे सो उते उन पासे उन ॾिसा में आहे उते घुमे थो पियो उते तव्हां पंहिंजो पाण खे फील था कयो मूं इहो फील कयो तव्हां हिते असां सां गॾु मौजूदु न आहियो उन कैफ़ियत में इहा ई कैफ़ियत नात ख़्वान खे अॻिते आणींदी आहे जो जंहिं कम में जंहिं दिलचस्पी सां तव्हां कयो था जेको बि पेश कयो था उनजे पेश मंज़र में बि हुजो ऐं पस मंज़र में बि हुजो माशाल्लाह ॾाढो सुठो पढ़ियो तव्हां मैक आउं तव्हांखे 7 मार्कूं ॾियां थो तमामु सुठी नात पढ़ी आहे लेकिन तर्ज़ वारी पढ़ी आहे धुन वारी पढ़ी आहे हिकु ॿियो नंबर में तव्हां जेको का रो का खां अॻे तव्हां साई खणी करे पोइ रे चओ पिया रे वारो पोइ पिया चओ त इन में उनजो मूड नात जो ॿियो टुटी वञे इन कोशिशि कयो त जेके लफ़्ज़ गॾियल आहे उन में साई न आहे करणी जेको लफ़्ज़ हिकु ई पढ़णो आहे उन लफ़्ज़ जो हिकु ई उचार आहे त उनखे हिकिड़ो ई करे पढ़णो उन में साई न जे साई अची वेंदी त उन लफ़्ज़ जी वरी माना ॿी थी वेंदी आहे उन करे तव्हां इहा कोशिशि कयो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो आवाज़ु सुठो आहे अवां कोशिशि कयो जीअं हर लफ़्ज़ ते अवां जो उबूर हुजे हर लफ़्ज़ खे पंहिंजो पकड़े ऐं सुहिणे नमूने सां नात जो वजूद पेश कंदा रहो अल्लाह ताला अवां खे कामयाबी कामरानी नसीब करे मां अवां खे पंहिंजे तरफ़ां 6 नंबर ॾियां थो महक बाबा तमामु सुठो की बेटा हिकु ॻाल्हि त इहा त एॾे जज़्बे सां एॾी देरि ताईं वेहणु ऐं इंतज़ारु करणु हुन में काफ़ी शयूं जेके आहिनि उहे उन्हनि ते असरु पवंदो आहे आवाज़ ते असरु पवंदो आहे माण्हू जे ध्यान ते असरु पवंदो आहे आवाज़ु ख़ुश्क थी वेंदो आहे ऐं एतिरी देरि तव्हां वेठा आहियो गर्मी बि काफ़ी आहे अलाह तव्हांजो हामी नासिर थिए जज़्बो आहे तव्हां में ऐं अञा ज़िंदगीअ जा इम्तिहान जाम सारा आहिनि ऐं हिन अञा ताईं तव्हां कॉम्पिटिशन में आहियो मुंहिंजे तरफ़ां अव्हांखे 6 मार्क्स आहिनि ठीकु आहे बाबा गॉड ब्लेस यू टेक केयर थैंक यू ऐं हाणे असां सां गॾु मौजूदु आहिनि वकार नूर मुझे कर का मदद मुझे कर का मदद या नबी मुस्तफ़ा ए हबीबे खुदा खातमुल अंबिया मुझे कर का मदद या नबी मुस्तफ़ा ए हबीबे खुदा
खातमुल अंबिया मुझ कर का मदद तोखे खातून खैरुल निसा जो कसम तोखे हैदर शह करबला जो कसम तोखे खातून खैरुल निसा जो कसम तोखे हैदर शह करबला जो कसम तोखे अब्बास ज़ैनुल अबा जो कसम अची मुश्किल में थी साण सैयद सचा मुझी कर का मदद या नबी मुस्तफ़ा ए हबीब खुदा खातमुल अंबिया मुझी कर का मदद। सुभान अल्लाह, माशाल्लाह, तमाम बेहतरीन कलाम ॿुधायो। जी जजेस। वकार तुंहिंजो वकार बुलंद थिए यार, ॾाढो सुहिणो मज़ो अची वियो। माना जेका दिली अक़ीदत थींदी आहे न नात पढ़ण में, उहा दिली अक़ीदत, लगाव, मोहबत, प्यार, ख़ुलूस सिक आहे तुंहिंजे आवाज़ में, तुंहिंजी दिलि में, तुंहिंजो जज़्बो, तुंहिंजी हिम्मत ऐं तुंहिंजी जेका महिनत आहे, उन महिनत खे ॾिसी आउं तोखे 8 मार्क ॾियां थो। ज़बरदस्त नात ॿुधाई तव्हां, अल्लाह तव्हांखे आबाद करे, अल्लाह तव्हांखे इंशाअल्लाह नात पढ़ण में कामयाबी नसीब करे। मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 7 नंबर ॾियां थो। 7 मार्क। वकार नूर, तव्हां निहायत सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे, पंहिंजी पोई परफॉर्मेंस खां बि वधीक। हिन में तमामु घणो जज़्बो हो, हिन परफॉर्मेंस में तमामु घणो यकीन हो, हिन परफॉर्मेंस में तमामु घणो आवाज़ जो खुलाव हो, आकार हो, जंहिंखे असां खुलियल आवाज़ चवंदा आहियूं पंहिंजे राग जी ॿोलीअ में। ऐं तमामु तव्हां यकीन सां, कॉन्फिडेंस सां तव्हां इहो सॼो अदायगी कई आहे। हिकिड़ो थल ऐं हिकिड़ो मिसरो चयो आहे, पर हुन में सचपच दिलबाग़ थी वई आहे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं मां तव्हांखे 8 मार्क्स थो ॾियां, तव्हां हिन जा हक़दार आहियो। माशाल्लाह, तमामु प्यारी आवाज़, अल्लाह तव्हांखे तरक्की ॾे, आमीन। ऐं नेक्स्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि सना हुसैनी। जी सना हुसैनी। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे, ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे। तयारी सुठी आहे? जी जी बिस्मिल्लाह कयो। मुझा सद बुधे तो सरदार नबी मां ॾाढी हा गुनहगार नबी मुझा सद बुधे तो सरदार नबी मुझा सद बुधे तो सरदार नबी मां ॾाढी हा गुनहगार नबी मुझा सद बुधे तो तुझो शान शाही शहनशाही तुझो शान शाही शहनशाही तुझे करे रब दुनिया ठाहिया तुझे तरह खासिवा विवाह नया तुझे तरह खासिवा विवाह नया तू आही अरण आधार नबी मुझा सद बुधे तो सरदार नबी
सना हुसैनी बाबा तव्हांजो जेको सॾु करण जो अंदाज़ आहे उन सॾु करण जे अंदाज़ में अपीलिंग आहियो तव्हां ॿाॾाइणु तव्हांजो ॾाढो सुहिणो आहे ऐं जीअं तव्हां ॿुधो हूंदो वॾनि खां बि पाण पढ़ंदा पिया आहियूं त रब करीम खे पंहिंजे समूरे हाल जी ख़बर हूंदी आहे दिलनि जो मालिक आहे समूरी उनखे ॼाण आहे पर पोइ बि जॾहिं पाण ॿाॾाईंदा आहियूं जॾहिं उनजे आॾो दुआ घुरंदा आहियूं त रब करीम ख़ुशि थींदो आहे इहो लाज़मी आहे तव्हांजो जेको इन नातिया कलाम में जेको ॿाॾाइणु आहे सॾु करणु आहे जेका उमेद वारी अपीलिंग आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे पर आउं वरी बि इख़्तिलाफ़ु कंदुसि तव्हांजो आवाज़ु मूंखे सम्झ में कोन थो अचे छो तव्हांखे पहिरियां बि असां चयोसीं शायदि कुदरती नेचुरली आवाज़ु तव्हांजो ईअं आहे थी सघे थो असां भुलियल हुजूं नक मां जेको तव्हांजो आवाज़ु अचे थो न सो उहो अलाए छाजे करे थी सघे थो कुदरती तव्हांजो आवाज़ु अहिड़ो हुजे असां भुलियल हुजूं बहरहाल भेण ॾाढो सुठो इन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि खे छॾे करे तव्हां में जेको जज़्बो आहे हिमत आहे उहा ॾाढी सुहिणी आहे बहरहाल आउं तव्हांखे इन नात मां ई परखे वियो आहियां मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 4 मार्कूं आहिनि जेकी तुंहिंजी पुकार हुई जेका तुंहिंजी दां हुई मदीने जे साईं जी दरबार में अलाह शाल पहुचाईंदो मदीने जो साईं तोखां राज़ी रहंदो अलाह तोखे नात जी नेमत सां नवाज़ींदो तुंहिंजे आवाज़ में दर्द आहे तुंहिंजे आवाज़ में सुरूर आहे अलाह तोखे कामयाब कंदो शाल मां पंहिंजे तरफ़ां तोखे 8 मार्कूं ॾियां थैंक यू साईं ज़बरदस्त सना बीवी पुट तमामु सुठी नात पढ़ी आहे तव्हां ऐं इहा तर्ज़ बि हिकिड़ी पुराणी तर्ज़ हुई सिंधी तर्ज़ हुई उन ते तव्हां लफ़्ज़ आहिनि मूंखे ख़बर न आहे त नात कंहिंजी लिखियलु आहे पर तव्हां पंहिंजो पाण निभायो आहे तमामु सुठो ऐं अञा ज़िंदगी पई आहे ऐं मदह मुस्तफ़ा जो ही हिकिड़ो प्रोग्राम आहे हमेशह प्रोग्राम थींदा अहिड़ा जाम ॿिया प्रोग्राम थींदा उन में तव्हां हूंदव असां बि हूंदासीं इंशाअल्लाह ऐं दिलि न लाहिणु खपे इहा ज़िंदगी जी आख़िर न आहे इहा इब्तिदा आहे विश यू ऑल द बेस्ट मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स आहिनि ऐं असां सां गॾु लास्ट नात खां मौजूदु आहिनि अबसार अहमद तुंहिंजे कदमनि तां कुर्बान सजण तो तां सदके मुंहिंजी जान सजण तुंहिंजे कदमनि तां कुर्बान सजण तो तां सदके मुंहिंजी जान सजण तुंहिंजे कदमनि तां कुर्बान सजण हिकु जान संदम ए जान जगा छागे जो गोरिया तुंहिंजे मथा तो ता गोरे जानियो सारो जगा तो ता कुर्बान थिए जे कोनो मकान तब तुंहिंजो अञा वदशान सजण तो तां सदके मुंहिंजी जान सजण तुंहिंजे कदमनि तां कुर्बान सजण सुभान अल्लाह माशाल्लाह जी जजिस ॾाढो सुठो अवसार जीअं पहिरियां तव्हांखे थोरो चयोसीं त तव्हांजी ॿोलीअ में थोरो मसइलो आहे पर उहो मसइलो हिन नात में मूंखे नज़र कोन आयो ॾाढो सुठो तव्हां पढ़ियो आहे ऐं माशाल्लाह सिंधी ॿोली मिठी ॿोली पंहिंजी ॿोली आहे उनखे सुठे नमूने सां ई अदा करणु घुरिजे पढ़णु घुरिजे तव्हांजो आवाज़ु ॾाढो ज़बरदस्त आहे माशाल्लाह जेतिरी तव्हांजी उमिरि आहे तव्हां वॾा थींदो अञा वधीक आवाज़ में भराव ईंदो कंपोज़ तव्हांजो लहजो आहे जीअं न पाण उनखे ॿुधंदा आहियूं जेको ॾाढा सूफ़ियाणा कलाम ॻाईंदो आहे क़सीदा ॻाईंदो आहे सादिक हसन सादिक ऐं मरातब अली अहिड़े स्टाइल जो तव्हांजो आवाज़ु आहे मूंखे फील थिए थो माशाल्लाह आउं तव्हांखे पंहिंजी तरफ़ खां 7 मार्कूं ॾियां थो थैंक यू सर अवसार ॾाढी सुठी नात पढ़ी अथव ॾाढो सुरूर अची वियो
अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला उमेद आहे त ईंदड़ वक़्त में तव्हां सुठा नात ख़ान थी उभरंदव। इंशाअल्लाह। तव्हां पंहिंजी कोशिशि जारी रखो, हिते सिलेक्ट थियो या न थियो पर पोइ बि तव्हां पंहिंजी इहा कोशिशि जारी रखो, हिकु ॾींहुं न हिकु ॾींहुं इंशाअल्लाह ताला तव्हां पंहिंजी मंज़िल ताईं पहुची वेंदव। इंशाअल्लाह। उमेद आहे, कोशिशि कयो ऐं महिनत कयो। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 6 मार्क्स ॾियां। थैंक यू सर। अफ़सार तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो। जेका गुज़िरियल तव्हांजी परफॉर्मेंस हुई हुन जे भेट में इहा परफॉर्मेंस तमामु सुठी हुई। ऐं हीअ हिकिड़ी पुराणी धुन आहे राग भीम में, मथों जेको तव्हां मिसरा आहे तमामु सुठी पढ़ी, तमामु ज़ोर सां शोर सां ताक़त सां। तव्हांजे आवाज़ में हिकिड़ो स्पार्क आहे, चमक आहे ऐं इहा निहायत हिकिड़ी हसीन ॻाल्हि हूंदी आहे। घटि आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में इहा अलाह साईं जी इहो ॾांहुं हूंदो आहे। थैंक यू सर। असां सभिनी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 6 मार्क्स आहिनि। थैंक यू विश यू ऑल द बेस्ट। तव्हांजा लख लाइक। थैंक यू। थैंक यू अब्सार, बेस्ट ऑफ लक। जी त नाज़रीन, हैदराबाद जो मुक़ाबिलो पंहिंजी पुॼाणी थो पहुतो। जज साहिबान। हा फौज़िया, बिल्कुलु नतीजो त पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, पर ॾाढो टफ नतीजो आहे। ऐं असां टिनी जजनि जॾहिं पाण में सलाह कईसीं ऐं जेकी मार्क्स मूं ॾिना सभ खां पहिरें राउंड में, वरी ॿिए राउंड में मखणे साईं जेकी मार्कूं पहिरें राउंड में ॾिनियूं, ॿिए राउंड में ऐं मज़हर हुसैन साहिब बि ईअं ई पहिरें राउंड ऐं ॿिए राउंड जूं असां समूरियूं मार्कूं जॾहिं टोटल कयूंसीं उन्हनि मार्क्स खे, जंहिं नतीजे ते पहुतासीं, जिन खे पाण वरी वरी ॾिठोसीं त जेकी सभिनी खां वधीक मार्कूं जिन खयूं आहिनि, जेकी सभिनी खां वधीक मथे आहिनि मार्कुनि में, उन्हनि जो पाण हाणे नतीजो ॿुधाइण वारा आहियूं। ऐं इन खां पहिरियां हिकिड़ी वज़ाहत वरी असीं कयूं पंहिंजे तरफ़ां त असां पंहिंजे तरफ़ां ईअं खणी चऊं त खुली दिलि सां, सची दिलि सां, साफ़ नीयत सां हिकिड़ो नतीजो ॾिनो आहे। छो त पंहिंजो को बि हिते मिट बि कोन्हे, को बि माइट बि कोन्हे, न ई कंहिंसां पंहिंजी का दुआ सलाम आहे। बसि सभई मथे मुस्तफ़ा आहिनि, मिठी मुर्सली सना कंदा, सभई असांखे प्यारा आहिनि, सभई असांजी अखियुनि जा तारा आहिनि। सो असां सभिनी खे हिकु करो सम्झी करे दिलि सां मार्कूं ॾिनियूं आहिनि। ऐं मार्कुनि जी जॾहिं असां काउंटिंग कई आहे, जॾहिं टोटल कयो आहे, त पोइ के मार्कूं किथे वरी किन जूं खुटी पियूं आहिनि, के वरी मार्कुनि में थोरा अॻिते विया आहिनि। पर हिमत न हारियो, तव्हां सभई ॾाढा सुरीला आहियो, ॾाढा सुठा आहियो, सभिनी जो आवाज़ु इंतिहाई ज़बरदस्त आहे। ईअं कोई न सम्झे, कोई इहो न सम्झे त आउं हिन प्रोग्राम मां वापसि मोटियो आहियां त आउं नाकाम माण्हू आहियां। नाकाम तव्हां न आहियो। तव्हां वरी ॿिए मंच ते असां सां मुलाक़ात कजो। असां तव्हांजो तहे दिलि सां शुक्रियो अदा कयूं था, थोरा मञूं था, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो आहे ऐं असांजे प्रोग्राम में आया आहियो। 4 माण्हू असां साथ में हूंदा ऐं 6 माण्हुनि खां असां हिते मोकिलाईंदासीं। नतीजो छा आहे सभिनी खे असीं ॿुधायूं था। ऐं मज़हर हुसैन साईं खे आउं गुज़ारिश कंदुसि सभिनी खां पहिरियां, जीअं जंहिं प्रोसेस मां असां गुज़रिया आहियूं ऐं कीअं असां टोटलिंग कई आहे, कीअं काउंटिंग कई आहे, थोरो ॿुधाए वठे त उन खां पोइ वरी पाण नतीजे ते पहुचूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजा जेके शुरका हुआ उहे 11 हुआ, जिनमें पारस सियाल हिकिड़े राउंड में असां सां गॾु हुई, ॿिए राउंड में उहा असां सां गॾु न हुई, वई हली असांजे प्रोग्राम मां। उन्हनि मजमूई तरह 14 मार्क्स हासिल कया आहिनि। रूही बानो 36 मार्क्स हासिल कया आहिनि। ज़ैनुल आबिदीन 36 मार्क्स हासिल कया। मूमल 45 मार्क्स हासिल कया। महक 42 मार्क्स हासिल कया। हसान बिन यामीन 45 मार्क्स हासिल कया। बुरहान अली खोखर 49 मार्क्स हासिल कया। सना हुसैनी 38 मार्क्स हासिल कया। मोहम्मद तारिक हुसैनी साहब 49 मार्क्स हासिल कया। अबसार अहमद 36 मार्क्स हासिल कया ऐं वकार नूर 46 मार्क्स हासिल कया। हिन तरीक़े सां असां वटि जेके 5 नाला आहिनि, जेके सभिनी खां सारे फ़हरिस्त आहिनि, उन्हनि में बुरहान 49 मार्क्स हासिल कया। तारिक हुसैनी 49 मार्क्स हासिल कया, इहे ॿई सिलेक्ट थिया आहिनि। वकार नूर 46 मार्क्स हासिल कया, इहे बि सिलेक्ट थिया आहिनि। हाणे 2 ॼणा आहिनि, हसान बिन यामीन ऐं अदी मूमल, जिन 45 मार्क्स हासिल कया आहिनि। असां ॻाल्हायो आहे पाण में, डॉक्टर साहब सां बि ॻाल्हायो आहे, पंहिंजी जेका टीम आहे असांजी जजिस जी, असांजी पंहिंजो यकज़ुबान हिकिड़ी सलाह इहा आहे त जेके जिन पार्टिसिपेंट्स जा 1 ॼणा मार्क्स आहिनि 45
अदी मोमल ऐं हसान बिन यामीन जा इन्हनि खे असां हिकिड़ो ॿियो मौक़ो ॾींदासीं। इन्हनि ॿिन्ही मां असांखे कंहिं हिक खे खणणो आहे त इन्हनि खां वरी असां ॿुधंदासीं हिकिड़ो थल ऐं हिकिड़ी मिसरा। ऐं हिन में ॾिसूं था असां टई जजिस त कहिड़ो दोस्त इन में क्लिक थो करे, केरु असांजे हुन ते जेको स्टैंडर्ड आहे हुन ते पूरो थो लहे, केरु ग़लतियूं घटि थो करे, केरु सुठो करे परफॉर्म थो करे। जी इरशाद साईं। अच्छा, आउं सम्झां थो जेका तव्हांजे जेके चहिरे जा तासुरात आहिनि तव्हांखे असांजो रिज़ल्ट सम्झ में ई न आयो आहे, अची वियो आहे सम्झ में असां छा चवणु चाहियो आहे, ख़बर पई आहे तव्हांखे केरु सोभारो केरु थियो आहे, केरु हाराए पियो आहे, ॼाण परूड़ पई आहे तव्हांखे या खोले करे अञा सम्झायूं? सम्झी विया आहियो? त पोइ हाणे असीं गुज़ारिश कयूं था सभ खां पहिरियां हसान यामीन साहिब खे त उहो अचे ऐं वरी असांखे हिकिड़ो भेरो ॿीहर महव करे पंहिंजे सुहिणे आवाज़ में असां कोशिशि कयूं था त वरी उनखे परूड़जे, वरी उन आवाज़ खे परखिजे ऐं वरी कंहिं नतीजे ते पहुचे। आयो मुझो सोहणो नबी, आयो मुझो मिठड़ो नबी, आयो मुझो सोहणो नबी, सब पढ़ो सल्ले अला, सब पढ़ो सल्ले अला सैयदना, आयो मुझो सोहणो नबी। कोट कुफे जा तड़े पया सब किरी, कोट कुफे जा तड़े पया सब किरी, अल्लाह के बेजनारा लगा, सब पढ़ो सल्ले अला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो। 2 मिंट तव्हां खां वठंदासीं, हिते ई तव्हां बीहजो ऐं साइड करे बीहो त असीं अदी असांजी जेका भेण आहे मूबल उनजो अंदाज़ ॿुधी वठूं। माशाअल्लाह। मां इरशाद हिकु ख़्वाहिश आहे ऐं वाधारो कंदुसि त जेके बि असांजा पार्टिसिपेंट्स आहिनि उहे सभु स्टेज ते अची वञनि त उहे सभई गॾु बीहनि त हिकिड़ो सुठो बि लॻंदो, ख़बर बि पवंदी, सभिनी जी शमूलियत बि हूंदी, सभई असां सां गॾु बि हूंदा स्टेज ते। आमिना बीबी अल्हम्दुलिल्लाह, आयो तुझे घर रसूल अल्लाह, आमिना बीबी अल्हम्दुलिल्लाह, आयो तुझे घर रसूल अल्लाह। पूरो मलाइक चेहरो ॾिसी, पूरो मलाइक चेहरो ॾिसी, चवने पिया सुभान अल्लाह, चवने पिया सुभान अल्लाह, आमिना बीबी अल्हम्दुलिल्लाह, आयो तुझे घर रसूल अल्लाह। तुझे कद मनता कुर्बान सजण, तो सद के मुझी जान सजण, तुझे कद मनता कुर्बान सजण, तो सद के मुझी जान सजण, तुझे कद मनता कुर्बान सजण। एक जान सदम ए जान जगा, छागे जो गोरा तुझे मथा, तो गोरे जानियो सारो जगा,
त कुर्बान थिए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आख़िर में जेके बनात ख़ान आया जंहिंमें अदी मूमल ऐं अबसार हसान मोहम्मद यामी हसान मोहम्मद यामी, उन्हनि में असां टिनी जजनि पाण में मशवरो करे इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त हसान मोहम्मद यामी तमामु सुठो नात ख़ान आहे। हुनजी आवाज़ में लचक आहे ऐं हुनखे नात पढ़ण जो उबूर आहे। रुगो थोरो इहो मसइलो आहे जो हुनजी ॿोली उर्दू आहे, उर्दू ॿोली जे करे थोरो मसइलो थिए थो पियो। उनजे करे असां टिनी जजनि इन ॻाल्हि जो मशवरो करे हिते मखणा साईं माफ़ कजो, मां हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां। सभई ॿोलियूं असांजूं पंहिंजूं आहिनि, असांखे सभिनी ॿोलियुनि सां प्यारु आहे। बिल्कुलु। पर जीअं त ही जेको सिंध टीवी आहे हिकिड़ो इलाइक़ाई चैनल आहे, सिंधी ॿोलीअ जो चैनल आहे ऐं सिंधी ॿोलीअ जो ही प्रोग्राम पाण खणी आयासीं। सो निज जेका सिंधी आहे, जेका प्योर सिंधी आहे, उन हिसाब सां जॾहिं असीं ॾिसूं था त अदी जेका असांजी मूमल आहे उन वटि हिकिड़ो ॿहिराड़ी जो टच बि आहे। जीअं अदियूं असांजूं ॿहिराड़ीअ में पंहिंजे लेखे कॾहिं कॾहिं के गीच ॻाए वठंदियूं आहिनि, सेरा ॻाए वठंदियूं आहिनि ऐं मीलाद में मौलूद पढ़ी वठंदियूं आहिनि, नातूं पढ़ी वठंदियूं आहिनि। सो हुन वटि हिकिड़ो नात पढ़ण जी हिकिड़ी सुगड़ाइप बि आहे, अलॻि सां हुनजो हिकिड़ो रंग आहे। सो असीं टई इन नतीजे ते पहुता आहियूं छो त सभिनी शयुनि खे काउंट कयो आहे न। पाण हिकिड़े पासे खे ॾिठो आहे, पाण सभिनी रुखनि खे ॾिठो आहे। हिकिड़ो रुख आहे अंदाज़ जो, आलाप जो, शाइरीअ जो, तलफ़ुज़ जो, ॿोलीअ जो। सो असां टई जज इन नतीजे ते पहुता आहियूं त इहो जेको मामिलो आहे, ॿिन्ही जी हिकु जेतिरियूं जेकी मार्कूं आयूं आहिनि, हसान मोहम्मद यामीन ऐं अदी मूमल। सो असीं टिनी इहो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे त इन में अदी मूमल सोभारी थी आहे, उहा खटी आहे। हसान मोहम्मद यामीन दिलि न हारे, तमामु वॾो नात ख़्वान आहे तूं, तमामु वॾो नात ख़्वान आहे। सची ॻाल्हि इहा आहे तुंहिंजो, आउं तोखे दिलि सां, सची दिलि सां तोखे इहे रिमार्क्स थो ॾियां, पर किथे किथे के शयूं कटिजी वेंदियूं आहिनि मार्कुनि में। ऐं मूंखे हिते इंतिहाई अफ़सोस इन ॻाल्हि जो बि थिए थो त असांजी हिकिड़ी अदी महक वॻण उहा तमामु सुठो पढ़े थी ऐं अॼु उनखे असां हिते विञाए छॾींदासीं। मार्कूं जॾहिं असां काउंट कयूंसीं न पाण में, जॾहिं टोटल असां कयोसीं त मुंहिंजी अखियुनि में बि लुड़क था तरी अचनि ऐं हिकिड़ो अलाए कहिड़ो माहौल जुड़ी वियो आहे। छो त मां न पिए चाहियो त अदी महक जहिड़ी छोकिरी असांखां मिस थी वञे ऐं हुनजो ॾाढो ज़बरदस्त आवाज़ हुयो जेको। ऐं उनखां पोइ वरी असांजी भेण जेका आहे ॿी सना हुसैनी, उनखां बि असां मोकिलाईंदासीं। हिकिड़ी अञा हिकिड़ी ॿी रूही बानो असांजी भेण, न चाहींदे बि भेण तव्हांखां मोकिलाईंदासीं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, ॾाढो सुठो तव्हां परफॉर्म कयो पिए। रूही बानो काफ़ी क्लिक कयो आहे, काफ़ी मथे आई आहे पहिरीं खां। जी जी, पोज़ीशन आहिस्ता आहिस्ता ग्रेजुअली थी पए। मुंहिंजे तरफ़ां अदी मूमल खे मुबारकूं हुजनि ऐं हाणे उहो पंहिंजी कामयाबी ते पहुची। फाइनली वरी तव्हांखे ॿुधायूं त सोभारो केरु थियो, छो त पाण टोटलिंग जेका कईसीं, जेका मार्कूं तव्हांखे ॿुधायूंसीं, हुन में थी सघे थो त तव्हां जल्दी में न ॿुधी सघिया हुजो। असां इन पोज़ीशन ते पहुता आहियूं, इन नतीजे ते पहुता आहियूं त हिन मंच ते हिन वक़्त ते असां 4 ॼणा अॻिते खणी वेंदासीं ॿियनि राउंड्स में। ऐं तव्हां सभिनी सां जेकी गॾु हुया दोस्त, उन्हनि मंझां बुरहान पोज़ीशन माणी आहे। बुरहान खे तमामु घणियूं वाधायूं हुजनि असां टिनी जजनि जे तरफ़ां, सिंध टीवी जे पूरे सथ तरफ़ां ऐं जेकी ॾिसंदड़ उन्हनि जे तरफ़ां, छो त उन्हनि बि जेको मुक़ाबिलो ॾिठो पए। बुरहान तोखे लख लख वाधायूं हुजनि, मौला तोखे आबाद करे। बाबा साईं जूं दुआऊं अथई, अमड़ जूं दुआऊं अथई, उन्हनि खे ॿुधाए छॾ त मां ही राउंड जेको आहे उहो क्लियर करे चुको आहियां। उनखां पोइ वकार नूर माशाल्लाह ऐं पंहिंजे लेखे आयो, अञा कंहिंजी शागिर्दीअ में न आयो, पोइ बि ॾाढो सुठो पढ़ो। त तव्हांखे बि तमामु घणी मुबारक हुजे। अमड़ जी दुआ कमु ईंदी आहे कॾहिं कॾहिं, बल्कि हर वक़्तु ईंदी आहे। अबे ऐं अम्मा जी दुआ आहे तव्हांखे बि, तव्हां बि सोभारा थिया हो। चेहरे ते मुर्क छो न आहे, सोभारा थिया हो त खिलणु खपे न तव्हांखे। ऐं अदी मूमल खे त पाण मुबारक ॾेई चुकासीं। ऐं तारिक हुसैनी साहिबु, साईं तव्हांखे मतिलबु असां अलॻि पहिरियां ई रखी छॾियो आहे, मतिलबु अलॻि इन सेंस में त असां सभिनी अॻ में ई इहो सोचियो होसीं, ज़हन ते कमु कंदो आहे न। जीअं मूं चयो त शागिर्द जॾहिं इम्तिहान ईंदो आहे त हुनखे ख़बर हूंदी आहे पेपर कीअं फेल थींदुसि या पास थींदुसि, पर असां अॻ में इहो सोचे रहिया हुआसीं त इन जो अंदाज़ पंहिंजो आहे। जॾहिं मार्कूं काउंट कयूंसीं त तव्हां बि सोभारा थिया हो। सो तव्हांखे बि तमामु घणी वाधाई हुजे मुंहिंजा भाउ तारिक हुसैनी साहिबु। लख थोरा ॿियनि दोस्तनि जा। ऐं जुदाई जीअर ॾींदी आहे, विछोड़ो वठि ॾींदो आहे, पर कॾहिं कॾहिं के जुदायूं ईअं बि थींदियूं आहिनि, माण्हू वेंदो आहे वरी अचण जे लाइ,
विछड़ंदो आहे वरी मिलण जे लाइ। अल्लाह साईं तव्हांजे सिरनि ख़ैर करे। अॼु को प्रोग्राम हिते पूरो थियो। सुभाणे जेको प्रोग्राम शुरू थींदो नवाब शाह वारा दोस्त वरी असां सखर वारा दोस्त उन्हनि जो पाण मुक़ाबिलो कराईंदासीं। जॾहिं उन्हनि मां 4 ॼणा चूंडींदासीं त उन्हनि जो वरी पाण मुक़ाबिलो थींदो। अॻिते छा थो थिए हिन वक़्तु तव्हां हिन राउंड में सोभारा थिया आहियो। चइनी दोस्तनि खे तमामु घणी वाधाई हुजे। इन ते फौज़िया ऐं मज़हर हुसैन साईं मखणा साईं मोकिलाइजे भला। सभिनी ॾिसंदड़नि जी वॾी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। इनशाला हयाती फ़क़ीर सुभाणे मदह मुस्तफ़ा सां वरी तव्हांजी ख़िदमत में जज मेज़बान हाज़िर थींदासीं ऐं जेकी सना ख़्वान मुस्तफ़ा आहिनि उहे बि अक़ीदत जा गुल निशावर कंदा। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। असां पारां अॼु अलावा जिंदड़ी घोड़े डूंगरू डोरे डाढ़ा हो रे पुरथी पसीने मोटी हलबो मदीने आहा मोटी हलबो मदीने हक अल्लाह 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 मखीने जगड़न मोहताजन ते। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।